बांग्लादेश और भारत विच में वधंदड़ सियासी और सफारती छिकताण हाणे रांदियुनि जे मैदान ताईं पहुची वई आहे। बांग्लादेशी इख्तियारनि भारत जे मशहूर क्रिकेट इवेंट इंडियन प्रीमियर लीग की नशरियात और प्रमोशन से अणॼाणायल मुद्दे ताईं पाबंदी लागू करण जो हुक्म जारी करे छॾियो आहे। बांग्लादेशी मीडिया मूजिब अवामी मफ़ाद में इहो फ़ैसिलो लाॻापियल इख्तियारनि जी मंज़ूरी सां फौरी तौर नाफ़िज़ कयो वियो आहे। हुकूमती हुक्मनामे तहत IPL सां लाॻापियल समूरी नशरियात, इश्तिहारनि और इवेंट की कवरेज के बांग्लादेश में बंद कयो वियो आहे। इहो कदम अहिड़े वक़्त में खंयो वियो आहे जॾहिं कुझु ॾींहं अॻु इंडियन प्रीमियर लीग के फ्रेंचाइज़ कोलकाता नाइट राइडर्स जे बांग्लादेशी फास्ट बॉलर मुस्तफ़िज़ुर रहमान के टीम में बाहर करे छॾियो हो। भारतीय क्रिकेट बोर्ड पारां कोलकाता नाइट राइडर्स के हिदायत कई वई हुई त हू मुस्तफ़िज़ुर रहमान के रिलीज़ करे। मुस्तफ़िज़ुर रहमान जो रिलीज़ थियण वारे फ़ैसिले के बांग्लादेश में सख़्त रद्द अमल के मुंहुं ॾियणो पियो। बांग्लादेशी हुकूमत पाबंदी बाबत पंहिंजे हुक्मनामे में चयो त BCCI जे अहिड़े फ़ैसिले जो को भी मंतकी जवाज़ नज़र नथो अचे ऐं अहिड़े फ़ैसिले सां बांग्लादेशी अवाम के शदीद सदमो ऐं ॾुख पहुतो आहे। पाबंदी जे हुक्मनामे में वधीक चयो वियो त अहिड़ियुनि हालतुनि में IPL जे सभिनी मैचिस ऐं प्रोग्राम्स जी नशरियात बंदि करण जी हिदायत ॾिनी वञे थी। मुस्तफ़िज़ुर रहमान अॻु बि IPL में मुख़्तलिफ़ टीमुनि लाइ खेॾी चुको आहे। दिसंबर में खेसि कोलकाता नाइट राइडर्स पारां $1 मिलियन खां वधीक रक़म जी ॿोली लॻाए ख़रीद कयो वियो हो, पर हाणे BCCI जी हिदायतुनि बाद खेसि टीम मां रिलीज़ कयो वियो आहे। मुस्तफ़िज़ुर रहमान जो रिलीज़ खां अॻु ॿिन्ही मुल्कनि विच में तकरार तॾहिं वधीक शिद्दत इख्तियार कई हुई जॾहिं भारत जे गादी वारे शहर नई दिल्ली में बांग्लादेश जे हाई कमीशन भरिसां सवें माण्हुनि एहतजाज कयो हो। उहो एहतजाज बांग्लादेश जे माइवंड सिंह ज़िले में हिंदू फैक्ट्री वर्कर दीपू चंद्रदास जे क़त्ल खां पोइ कयो वियो हो। उन खां अलावा बांग्लादेश में भी भारत ख़िलाफ़ मशहूर शागिर्द अॻवान शरीफ उस्मान हादी जे क़त्ल सां लाॻापियल एहतजाज थिया हुआ। बांग्लादेशी पुलिस मूजिब क़त्ल जा जवाबदार फैसल करीम मसूद और आलमगीर शेख हालूघाट बॉर्डर ज़रिए भारत फ़रार थी विया हुआ, जंहिं बाद सूरत हाल वधीक हसास थी वई। उन छिकताण जे पस मंज़र में बांग्लादेश क्रिकेट बोर्ड भी एक वॾो फ़ैसिलो कंदे ऐलान कयो हो त बांग्लादेश की क़ौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप 2026 लाइ भारत जो सफ़र न कंदी। T20 वर्ल्ड कप 7 फरवरी 2026 खां शुरू थी रहियो आहे, जंहिंजी मेज़बानी भारत और श्रीलंका गॾियल तौर करे रहिया आहिनि। बांग्लादेशी क्रिकेट बोर्ड पंहिंजे बयान में चयो त भारत में मजमूई हालतुनि ऐं सलामती बाबत ॻणतियुनि खे नज़र में रखंदे टीम के भारत मोकिलणु मुमकिन न आहे। BCB मूजिब बोर्ड गुज़िरियल कुछ अरसे दौरान सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं बांग्लादेशी रांदीगरनि, टीम ऑफिसर्स ऐं ॿियनि लाॻापियल माण्हुनि जी सलामती खे अवलियत ॾींदे इहो फ़ैसिलो कयो। इन सां गॾु बांग्लादेश क्रिकेट बोर्ड इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल खे भी बाज़ाब्ता दरख़्वास्त करे चुको आहे त बांग्लादेश जूं समूरियूं मैचिस भारत बदिरां श्रीलंका मुंतक़िल कयो वञनि। शेड्यूल मूजिब बांग्लादेश के पंहिंजूं 4 ग्रुप मैचिस भारत में खेॾणियूं हुयूं, जॾहिं त पाकिस्तान अॻु ई पंहिंजूं समूरियूं मैचिस श्रीलंका में खेॾण वारो आहे। BCB जे सदर अमीनुल इस्लाम बुलबुल जो चवणु हो त रांदीगरनि जी इज़त ऐं सलामती संदन अवलीन तरजीह आहे ऐं बोर्ड सूरत हाल खे नज़र में रखंदे मुनासिब वक़्त ते हतमी फ़ैसिलो कंदो। मुबसरनि जो चवणु आहे त क्रिकेट सां लाॻापियल ही तकरार रुगो रांदियुनि ताईं महदूद न आहे, पर इहो भारत ऐं बांग्लादेश विच में वधंदड़ सियासी बेतमादी ऐं सफ़ारती छिकताण जो अक्स बि आहे, जंहिंजा असर ईंदड़ ॾींहनि में वधीक वाज़े थी सघनि था। यादि रहे त भारत ऐं बांग्लादेश विच में सियासी लाॻापा 2024 में ढाका में थियल अवामी बग़ावत खां पोइ ख़राब थिया, जंहिंमें नई दिल्ली जे वेझे इतिहादी सम्झी वेंदड़ तॾहोकी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद खे इक़्तिदार तां हटाए मुल्क मां फ़रार थियण ते मजबूर कयो वियो हो। उन खां पोइ ॿिन्ही मुल्कनि विच में एतमाद जो फुक़दान पैदा थियो, जंहिंमें ॾींहों ॾींहुं वाधारो ईंदे नज़र अची रहियो आहे। ताज़ो ई भारत जे परॾेही वज़ारत बांग्लादेश में अक़लियतनि ख़िलाफ़ वधंदड़ तशद्दुद ते ॻणिती ज़ाहिर कई हुई, जंहिं जे जवाब में बांग्लादेश जे नोबेल इनामी याफ़्ता मईशतदान ऐं उबूरी अॻवान मोहम्मद यूनुस भारत ते तशद्दुद जे तासुर खे वधाए पेश करण जो इल्ज़ाम लॻायो हो।